अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। मेमून बरादरी सुपर लीग पारां जारी क्रिकेट टूर्नामेंट जो चैंपियन ट्रॉफी अलबसार पंहिंजे नाले करे वरिती। गुज़िरियल 2 महीननि खां जारी टूर्नामेंट जो फाइनल मैच अलबसार ऐं मोहब्बत 11 जे दरमियान खेॾियो वियो, जंहिंमें पहिरीं बैटिंग कंदे अलबसार मुक़ररु ओवरनि में 105 जो हदफ़ ॾिनो, जेको मोहब्बत 11 मुकमिल न करे सघी। तक़रीब जे मौक़े ते आयल महिमाननि पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सूबाई नायब सदर मोहम्मद मूसा जामोट, नाले वारे समाजी ख़िदमत गुज़ार आल सातलाणी जोखियो, वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी साजिद गुलाम जोखियो, सदाम बलोच, गुल मोहम्मद मेमून, डॉक्टर मोहम्मद अनवर जामोट, फ़ाते टीम बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कंदड़नि नौजवाननि खे ट्रॉफियूं ऐं कैश इनामात ॾिना। तक़रीब जे मौक़े ते ख़िताब कंदे साजिद गुलाम जोखियो चयो त रांदि जा मैदान आबाद ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। मलीर जे नौजवान रांदियुनि जी सुमेत कंहिं बि शोबे में पोइते न आहिनि। बदकिस्मती सां मलीर में क्रिकेट खे सरकारी सतह ते का बि मालिकी न पई कई वञे, जंहिंसां नौजवाननि में मायूसी जी लहर छायल आहे। असां पंहिंजे वसआर नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई करण जे लाइ मैदान में मौजूदु आहियूं। संदन हर मुमकिन मदद कई वेंदी। मोहम्मद मूसा जामोट ख़िताब कंदे चयो त अलबसार जे रांदीगरनि बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कंदे शानदार फतह हासिल कई आहे। नौजवान मायूस न थियनि, पाण खे अकेलो न सम्झनि, असां साणुसि हर मोड़ ते गॾु आहियूं। रांदियुनि जे मैदान खे आबाद रखण सां असां नौजवान नस्ल खे मंशियात समेत समाजी बुराइनि खां रोके सघूं था।